सेवण में हाणे ॿी ख़बर ॾींदासीं, जिते 8 ॾींहं अॻु मुबैना तौर क़तल कयल नारी नवीन फातिमा महर जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया त नारी नवीन जो मौत लोंदड़ीअ जे साॼे पासे वेझो खां गोली लॻण सबबु थियो आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त वेझो खां गोली लॻण सबबु नारी जो समूरो दिमाग़ मुतासिर थियो। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर रिपोर्ट जारी करे छॾी आहे। सेवण में ॿुधायूं पिया 8 ॾींहं अॻु मुबैना तौर क़तल कयल नारी नवीन फातिमा महर जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वई आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो त नारी नवीन जो मौत लोंदड़ी जे साॼे पासे वेझो खां गोली लॻण सबबु थियो आहे। अवां खे अपडेट कयो पिया। नारी नवीन जो मौत लोंदड़ी जे साॼे पासे वेझो खां गोली लॻण सबबु थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ज़ुल्फ़कार सोलंकी। जी ज़ुल्फ़कार, अपडेट कजो। जी बिल्कुल सवा। 8 ॾींहं अॻु बानसदाबाद वेझो ॻोठ गुलशेर महर में नूरीन फातिमा महर जे मुबैना क़तल वारे मामले बैदि सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस सेवण पारां मक़तूला जी जेका पोस्टमार्टम जी मुकमिल रिपोर्ट आहे उहा पधरी कई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त मक़तूला नारीअ खे लोंदड़ीअ जे साॼे पासे खां पिस्टल जो फाइल वेझे खां थियल आहे ऐं वेझे खां फायर थियण करे नारीअ जो जेको सॼो दिमाग़ आहे उहो मुतासिर थियो आहे। हिकु सुवाल ते सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे डायरेक्टर डॉक्टर मुइनुद्दीन सिद्दीकी जो चवणु आहे त हाणे वधीक जांच पुलिस खे करणी आहे त फायर कंहिं कयो। हुन चयो त नारी नूरीन महर जो DNA सैंपल बि चकास लाइ वरितो वियो आहे, जंहिं मां कंहिं मर्द सां जिंसी लाॻापो हुजण या न हुजण बाबति ख़बर पिणु मिलंदी। जी ज़ुल्फ़कार सोलंकी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।